बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध जी ताज़ा तरीन मौसम की सूरत संग मानूंगी मेरी बलोच दोस्तन जी खिदमत में हाजिर। ईंदड़ हफ़्ते सिंध जी मौसम कीअं रहंदो, हवाउं सर्दी गर्मी बरसात जी हिकु तफ़सीली मौसम रिपोर्ट हिन वीडियो में मां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि। तारीख़ आहे 8 जनवरी, पहिरियों महीनो 2025 ऐं छंछर जो ॾींहुं। ईंदड़ हफ़्ते सिंध जी हिकु तफ़सीली ऐं ज़बरदस्त मौसम रिपोर्ट वीडियो में तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि। ॻाल्हि कजे सभ खां पहिरियों ॾखण सिंध, जंहिंमें कराची, गुलियाबाद, ठठा, बदीन, गोलाखी, सिजावर, उमरकोट, मीरपुर ख़ासि, हैदराबाद, तुंजो मोहम्मद खानो, जोजो, मातली, नगर पार्कर, थर पार्कर, छाछरो, मिठी, डीपलो यानी ॾखण सिंध जे अक्सर इलाइक़नि में ईंदड़ हफ़्ते नॉर्मल ऐं कुझु नॉर्मल खां तेज़ उत्तर ओभर जूं हवाऊं जारी रहंदा। ईंदड़ हफ़्ते अगरि ॾिसिजे त ॾखण सिंध जे इलाइक़नि में बरसात जी सिस्टम या ख़ासि प्रोग्राम न आहे। मौसम जेको आहे सो क्लियरली इहो साफ़ु रहंदो। ऐं ईंदड़ हफ़्ते ॾखण सिंध में टेम्परेचर या सेंटीग्रेड जेको आहे सो राति जो 11-12 सेंटीग्रेड, ॾींहं जो 20-25 ताईं नॉर्मल रहंदो। ऐं विचोली सिंध जी मौसम जी हवाले अगरि ॾिसिजे त जंहिंमें वाही पांडी, नवाबशाह, काज़िया, मंदर, दादू, मेहर, मोरो, हाला, संझोरो, सांघन, अछड़ो थर, शाहपुर, चाकर, काज़ी अहमद ऐं टंडो आदम ऐं टंडो अलिहार, टंडो जाम यानी विचोली सिंध जे अक्सर इलाइक़नि में ईंदड़ हफ़्ते नॉर्मल हवाऊं जारी रहंदा उत्तर ओभर जूं। ऐं विचोली सिंध में ईंदड़ हफ़्ते बरसात जी सिस्टम ख़ासि प्रोग्राम न आहे। बाक़ी कुझु ककर यानी बादल जेको हिन वक़्तु हिकु सिस्टम मौजूदु आहे, मगरबी सिस्टम बलूचिस्तान खां सरहद जे रस्ते मां पंजाब मां गुज़र कंदो, जंहिंमें सिंध में ख़ासि बरसात जी प्रोग्राम या इम्कान न आहिनि। बाक़ी अलबत्ता ओलह सिंध, सिंध बलूचिस्तान जी बाज़ार वारनि इलाइक़नि में किथे किथे मुमकिन तौर पर रिमझिम या हल्की मुमकिन थी सघो, पर फ़िलहाल मुताबिक़ उहा बि इम्कान असांखे ॾिसण में पिया अचनि। इन खां अलावा ॻाल्हि कजे ईंदड़ हफ़्ते में उत्तर ओलह सिंध, जंहिंमें शहदादकोट, कंदकोट, कशमोर, जैकमाबाद, लारखानो, रतोदेरो, गंबत, खैरपुर, शिकारपुर, खैरपुर नाथनशाह, ओभर, फैज़गंज, बनवाकल, ढरकी, मीरपुर माथेलो यानी उत्तर ओलह सिंध जे इलाइक़नि में ईंदड़ हफ़्ते यानी मौसम जे हिसाब सां नॉर्मल खां घटि उत्तर ओभर जूं हवाऊं जारी रहंदा। ऐं ईंदड़ हफ़्ते में उत्तर ओभर यानी उत्तर ओलह सिंध जे इलाइक़नि में कुझु ककर जेको आहे सो हल्का ऐं घाटा ककर ओलह खां यानी ॿाहिरि गुज़र कंदा उत्तर ओलह सिंध जे अक्सर इलाइक़नि में, जंहिंमें बरसात जी ख़ासि प्रोग्राम न आहे। किथे रिमझिम या कण बरसात मुमकिन थी सघे थो। ऐं ईंदड़ हफ़्ते में उत्तर ओलह सिंध जे इलाइक़नि में सेंटीग्रेड यानी टेम्परेचर सेम रहंदो। बाक़ी बरसात जी ख़ासि सिस्टम या प्रोग्राम न आहे। वधीक अगरि असांजी हिन पेज खे सिंध जी मौसम जी रिपोर्ट जे लाइ असांजी हिन पेज खे लाइक कंदा, फॉलो कंदा, तव्हां सिंध जी वक़्तनि वक़्तु हर वक़्त जी रिपोर्ट अपडेट तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। मुंहिंजी बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।